अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा व अला आलिहिल मुज्तबा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिरादरान इस्लाम, मुझा अजीज दोस्तों, भाइरो बुजुर्गो, मां अवां जे आॾो अल्लाह तबारक व तआला जे कलामुल्लाह मां सिर्फ हिकड़ी आयत तिलावत कई आहे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मुआजिज़ के सही समझण हक़ चवण जी तौफीक अता फरमाए। ॾाढा चओ आमीन। क्योंकि जलसो दिस्तार बंदी जो जलसो आ। असांजे बिरादरन साईं मौलाना मोहम्मद ज़करिया साहब ही जेको जलसो रखियो आ, इन मां तहत रखियो त माण्हुनि में शूर पैदा थे, माण्हुनि में सुजागी अचे त पंहिंजे बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ कराइनि। तवां उलमाए किराम को ॿुधो आहे त जंहिं जगह ते अल्लाह जो क़ुरान पाक पढ़ियो वेंदो आहे, रहमत जो वॾफड़ो वसंदो आहे। मां मुख़्तसिर ॻाल्हि कंदुसि, छो जो उलमाए किराम घणा आहिनि। मां वधीक तफ़सील में न वेंदुसि। ही आयो आहियां नालो दाख़िल कराइण। इन में महसूस कयो सुबुह जो 9:45 बजे मां वेठो आं। ही वॾड़ा अदब कंदे कंदे हिन टाइम ते मूंखे वारो मिलियो आहे। दुआ घुरो त अल्लाह असां सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह से तवाए साके सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान जो वॾो शान आहे, कुरान पाक जो वॾो शान आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो त असां नाज़िल कयो आहे कुरान पाक खे। इहो कुरान पाक रहमत भी आहे, शिफ़ा भी आहे। छा आहे इहो? मां अल्लाह जो कुरान पाक रहमत भी त शिफ़ा भी। सही भला ॿुधायो त सही रहमत कीअं पाण साजन फरमाइनि था। जॾहिं अल्लाह जो कुरान पाक पढ़ियो वेंदो आहे त रहमत जो वॾफड़ो वसंदो आहे। रिवायत में जे तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सूरह बकरा तिलावत करे रहियो आहे रात जे टाइम ते। रिवायत में जे तो नबी संजो सहाबी जंहिंजो नालो यहया रात जे टाइम ते कुरान जी तिलावत करे
करे पियो सूरे बकर जी। साहबी फरमाए पियो मुझे बरसा घोड़ो भी बधो पियो नड़ो बचड़ो मुझो या भी सुम्यो पियो मां कुरान पाक जी तिलावत क्या त घोड़ो शां गजणो शुरू करे वही चुपड़ी करे भी रहा त घोड़ो भी चुपड़ी करे भी रहे। साहबी फरमाए पियो मां घणे टाइम ते कुरान पाक जी तिलावत कयम वरी दिली सुकून आयो वरी मुखे खौफ ते खतरो थे पियो मताई मुझे बचड़े या के घोड़ो लताड़े न वेजे घोड़ो शां गजणो शुरू करे। साहबी फरमाए पियो मां दरते कुरान पाक जी तिलावत कंदो रहियम जी जो कुरान पाक के बंद कयम त नूर जी लौट पियो मथे वञे। सुबुह जो मुझे महबूब हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में आयम या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मुझा सोना नबी दादला नबी रहमतुल लिल आलमीन सोना मां रात ये टाइम ते कुरान जी तिलावत कयां पियो सही मुझे बरसा घोड़ो भी बधो पियो सही मुझो नड़ो बचड़ो या मुझो बच्चो बरसा सुम्यो पियो सोना मां कुरान जी तिलावत कयां त घोड़ो छा करण शुरू करे सोना वरी मां चुपड़ी करे भी रहा मूंखे खौफ ते खतरो थी वियो मता यो घोड़ो मुझे बचड़े या के लतोड़े न वेजे। सोना अदरात खां बाद में मां कुरान पाक के बंद कयम ॾिठम त नूर जूं लाटां पियो आसमान जे तरफ वञन मुझे महबूब साहबी के फरमायो साहबी ए मुझा प्यारा साहबी जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचा कुरान पाक सुबह ते पढ़ंदो रहाया ये अल्लाह जा फरिश्ता कुरान पाक की तिलावत थे पई ते अल्लाह जा फरिश्ता लहन पया सुबह ताईं जे करे कुरान पाक जी तिलावत करे हाँ त दुनिया वारा भी अल्लाह जे फरिश्तन के ॾिसन हाँ एडी कुरान जी रहमत बरकत मुख्तसरावान नबी से साहबी फरमान प्यासा जिहाद ते व्यास जिहाद कंदे कंदे मोटियास अल्लाहु अकबर कई जगह ते तंबू अची खोड़ियोस किलो जो वयो हेठ नजर पजे सुराग थी पियो हेठ जो नजर कई साहबी फरमाए पियो सूरह तबार जो आवाज आयो तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। सूरह तबार जो आवाज़ के पियो मुके ख्याल त कोन तो देखा कबर साहबी फरमाए पियो बड़ी मां तवज्जो कयो तवज्जो करण खां बाद में आवाज़ सागोई तबार सूरत जो अचे पियो साहबी फरमाए पियो मां ॿियनि साहब के वठी आयमि अचो दादा माई तव्हांखे कबर ॾेखारियां मां किलो पियो वणा सुराग थी वियो अंदरों सूरह तबार जो आवाज़ अची रहियो मुझे महबूब हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी फरमाए तो साउन के कख काना ॾेई बंद करे हुजूर संजे खिदमत में आयास सजो हाल बुधायोस पाण साजन फरमाइन था बचा इहो शख्स उहो जंहिंजी सूरह तबार सां मोहब्बत हुई इन सूरह तबार जे मोहब्बत रखण जे करे अल्लाह पाक इनके जन्नत में दाखिल कराईंदो या सूरत इनके तबार छॾींदी कोन या बरकत वारी सूरत अथव या साथ ॾियण वारी सूरत अथव अल्लाहु अकबर क़यामत ॾियारे जेसिताईं या सूरह तबार इन शख्स के जन्नत में दाखिल न कंदी तेसिताईं परे न वेंदी। अल्लाह पाक फरमायो बुधो कुरान जी रहमत बुधायो वञा अल्लाह से फरिश्तन के फरमायो फरिश्त वञू फलाणे गोठ जे मथां अज़ाब करे अचो अल्लाह जा फरिश्त या तलाश कंदे कंदे अल्लाहु अकबर तलाश कंदे कंदे अजी बीठा हिकड़ी जगह ते अजे गोठ जे लाइ अल्लाह जे तरफ हुक्म हो संद नंढो ॿार जेके चयो तो अऊज़ु बिल्लाह
بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سورہ بسم اللہ ابھی سورہ تک نہ پڑھی چلو بسم اللہ الرحمن الرحیم پڑھی بسم اللہ الرحمن جے برکت جے کرے اللہ اکبر اللہ جا فرشتہ ہویا اللہ سے فرمایا عذاب کرے آیا یا اللہ اللہ سا کی عذاب کیوں نڑو چھوکڑو ہو نڑو بار ہو ایک سوال بسم اللہ الرحمن الرحیم پڑھی رہے ہوا اللہ سے فرمایا تو فرشتہ اوا شاہد جو اللہ اکبر ان گوٹ جے متو 40 سال عذاب ماں پوئتے تو کرائے چھڑیاں چو قرآن پڑھن رحمتا برکتا پنجے بچن کے دینی تعلیم دیو قرآن جا حافظ بنایو عالم بنایو قیامت وارے دہاڑے اللہ جے قرآن میں شروع کروں تھی کرے جنت میں داخل تھی ویندو یہ بدو قرآن جو حافظ بہ مانو سدائی دو کنا بہ جن جے مطلب جہنم واجب تھی چکو ہوندو اللہ جے آجو حکم تھیندو اے قرآن جا حافظ ہے دیا جن جے مطلب جہنم جو اللہ اکبر جہنم واجب تھی چکو ان کے وٹھی کر تم جنت میں داخل کر ابے اما جو شان متھے آ شاہ ابے اما جو شان متھے آ ان جے پی ماں جے متھوں سونو تاج رکھیوں دو زو من زو شمس یہ جو کو سجد سو تھا یہ بے نور تھی ویندو ان جے کو ابے اما جے متھے دے تاج رکھیوں دو ان جے روشنائی متھے دعا ہے اللہ سے عمل توفیق عطا فرمائے اللہ سے اخلاص نصیب عطا فرمائے علماء کرام جو گھنا ہیں ودیک ماں تفصیل نہ تو کہ دعا جے لا ماں منڈ مرد رکھوں دعا جے لا آیا ہوں دعا کیوں تو اللہ سے جلسے کے کامیاب فرمائے قیامت وارے دیہاڑے نجات جو سبب بنائے پانچے بچن کے دینی تعلیم دیو الحمدللہ ڈٹھو طالب العلم انشاءاللہ قریبین دا جن جی دستار تھیندی دل داڑی دل خوش تھیندی قیامت وارے دیہاڑے سبن جا کند ہیٹ ہوندا جے پانچے بچے کے قرآن پاک یاد کرایو مجھے ابے اما جو متھے تا متھے کرسی لگے لوں دے کیرا یہ تا غریب ہو مسکین ہو یہ ہر کائیں دو ہو اللہ اکبر یہ تا بکری اچاری دو ہو یہ تا می اچاری دو ہو یہ فلانے جو پٹر اللہ اکبر فلانے جو پی پانچے بچے کے دینی تعلیم رہنے اللہ سے فرمائے تو فرشتر کے فرشتہ مجھے بانے جو استقبال کیوں انہیں کے وٹھی کرے جنت میں داخل ہو کیوں دعا ہے اللہ سے عمل توفیق عطا فرمائے اللہ سے اخلاص نصیب عطا فرمائے اللہ سے رہائے ایمان تے رہائے اور آیت زبان جے مدو کلمو جار نصیب عطا فرمائے وآخر دعوانا ان الحمدللہ رب العالمین سمورا چو لا الہ الا اللہ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جے کو شک لا الہ الا اللہ چاہیے تو جنت واجب